सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, नंदो गुपचाणी, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में बरसात जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडोभागो ऐं ॿियनि शहरनि में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि ई इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं बरसात जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, नंदो गोपचाणी, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में बि बरसात जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडोभागो ऐं ॿियनि शहरनि में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि ई इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल न थी सघी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं बरसात जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, नंदो गुपचाणी, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में बि बरसात जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडोभागो ऐं ॿियनि शहरनि में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, नंदो गुपचाणी, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में बरसात जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडोभागो ऐं ॿियनि शहरनि में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि ई इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे हैदराबाद खां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अकड़ो। जी ज़फ़र, हैदराबाद में बरसात पई आहे, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी जेका वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे हैदराबाद ऐं हैदराबाद जे आस पास वारनि इलाइक़नि में, उन जेको आहे सो हैदराबाद शहर खे पाणीअ में ॿोड़े छॾियो आहे। हैदराबाद जा समूरा रोड रस्ता लतीफ़ाबाद वारा हुजनि या कासमाबाद जा हुजनि या सिटी वारे इलाइक़े जा हुजनि, उते पाणी बीहजी वियो आहे। जॾहिं त केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि हेठाहीं वारा जिन में पाणी बीहण जे करे घरनि ऐं जेको आहे सो दुकाननि में पाणी दाख़िल थी वियो आहे। हिन वक़्तु जेको 2 ॾींहंनि खां वठी जेका बरसाति पई आहे वक़्फ़े सां, उन बरसाति जे करे केतिरनि ई इलाइक़नि जी लाइट पिणु बंदि आहे ऐं तारूं ऐं ट्रांसफार्मर पिणु सड़ी विया आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जे बि मरम्मत जो कमु हले थो। इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे त जेको पाणी बीठल आहे, हिकु त बरसाति बंदि नथी थिए। जेकॾहिं बरसाति बंदि थींदी त पोइ पाणी कढण जो खेनि मौक़ो मिलंदो। ॿियो हिननि जो सॼो पाणी पीअण जो जेको ज़िम्मेवार करार ॾिनो आहे उहो हेस्को खे ॾिनो आहे। त हेस्को जे करे पाणी बीठल आहे ऐं जेकॾहिं हेस्को बिजली शुरू कंदी, लाइन शुरू थी त मोटर हलाए पाणी कढियो वेंदो। बहरहाल ही जेका बरसाति जो सिलसिलो जारी आहे, अञा ताईं हिन वक़्तु बि बरसाति जेको आहे हैदराबाद में हले पई ऐं तक़रीबन 24 कलाक थी विया आहिनि बरसाति खे। अञा ताईं वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। जी ठीकु आहे ज़फ़र अकड़ो, तफ़सील लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, नंदो गुपचाणी, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में बरसाति जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडोभागो ऐं ॿियनि शहरनि में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। बरसाति सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं बरसात जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, नंदो गुपचाणी, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में बरसाति जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडोभागो ऐं ॿियनि शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे।
बरसात सबबु हेठां वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, निंदो, गुपचाणी, घोड़ाबारी में शहर में बरसात जारी रही। अवां खे आगाह कर रहे आहियूं अहम ख़बर जे हवाले सां। सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नवाबशाह खां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकली। जी ज़ुल्फ़कार, नवाबशाह में बि बरसात पई आहे, नवाबत आगाह कजो। जी बिल्कुलु, सॼी सिंध जीअं नवाबशाह शहर में जेकी गुज़िर राति खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति शुरू थी आहे, उहा नवाबशाह शहर तोड़े आस पास जेके ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा शहर आहिनि, जंहिंमें सकरंड, शाहपुर जान्या, काज़ी अहमद, जाम साहब, गुपचाणी समेत समूरे ज़िले ऐं शहर में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। ऐं नवाबशाह शहर जा जेके मुख्य कारोबारी मर्कज़ आहिनि, जंहिंमें लियाकत मार्केट आहे, मुनी बाज़ार आहे, कपड़ा मार्केट आहे, या पुराणो नवाबशाह आहे, या ए सेक्शन थाणे जे साम्हूं जेको पुल ते चढ़ंदड़ रोड आहे, पुलिस लाइन आहे, ऐं ताज कॉलोनी आहे, हकानी टाउन समेत मुकमिल जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त सुबुह जी चंद मिंटनि जी बारिश सॼे शहर खे पाणीअ जे लपेट में आणे छॾियो आहे। जॾहिं त गटरनि जो पाणी पहिरें ओवरफ्लो थियण जे करे गटरनि जो पाणी ऐं बरसाती पाणी मिली वियो आहे, जंहिंजे करे नवाबशाह शहर जा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे खुली न सघिया आहिनि, ऐं जेके ॿार स्कूल उहे बि वञी न सघिया आहिनि। ऐं पाण मुरादो तौर ते स्कूलनि में जेको आहे सो मोकल कई वई आहे। हाज़िरी तमामु ज़ीरो बराबरि आहे। जॾहिं त शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, शहरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया मुकमिल तौर ते गाइब आहे। चंद मिंटनि जी बारिश शहर खे ॿोड़े छॾियो आहे। जेकॾहिं वधीक बारिश पई त असांजे घरनि ऐं दुकाननि में पाणी दाख़िल थींदो। इन करे मुतालबो कयो आहे त फिलफोर पाणी निकाल करे शहर खे बचायो वञे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, निंदो, गुपचाणी, घोड़ाबारी ॿियनि शहरनि में बि बरसात जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडुबागो ऐं ॿियनि शहरनि में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। बरसात सबबु हेठां वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हैदराबाद, नवाबशाह, केटी बंदर, निंदो, गुपचाणी, घोड़ाबारी ॿियनि शहरनि में बरसात जारी आहे। खिपरो, मीरपुर भठोरो, सराड़ी, टंडुबागो ऐं ॿियनि शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। बरसात सबबु हेठां वारा इलाइक़ा ॿुॾी विया। केतिरनि इलाइक़नि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे घोड़ाबारी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल्ला चांडियो। जी अब्दुल्ला, घोड़ाबारी में बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे, इन बाबति आगाह कजो। जी सर, घोड़ाबारी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि भरशहर, सवटे मोड़ी, बघाड़ मोड़ी, पीर पठो, सामलपुर, गुलामुला, जाड़ा दाली ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि ऐं शहरनि में अॼु टे ॾींहं बि तेज़ हवाउनि सां गॾु ज़ोरदार बरसाति जो वसकारो जेको आहे सो जारी आहे, जंहिं सबबु हेठां वारा इलाइक़ा मुकमिल तौर ते पाणी हेठि अची विया आहिनि ऐं इलाइक़े में रवासनि खे शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे।
बरसात खां पोइ घोड़ाबारी जे ज़मींदारनि ऐं हारियुनि में ॻणती ऐं परेशानी जी लहर पैदा थी वई आहे। संदन चवणु आहे त हिन बरसात सबबु करोड़ों रुपयनि जो लॻल सारियाल जे फसल खे सख़्तु नुक़सानु पहुचण जो ख़तरो आहे, जेको संदन माइशी ज़िंदगी लाइ वॾे धक बराबरि आहे। ॿिए पासे जिते अॻे इरिगेशन मलदारनि जी ग़लति पॉलिसियुनि सबबु ॿोॾि वारी सूरत हाल हुजण बावजूदि घोड़ाबारी जे ज़मींदारनि खे पाणी जे लाइ न पे ॾिनो वियो, जंहिं सबबु हारी ऐं आबादगार तड़पंदा रहिया। उते बरसाति पवण खां पोइ ख़ासि तौर ते नसीरवा शाख जे आबादगारनि जा चहिरा मुरकण लॻा आहिनि। पाणी जी फिरामी सां गॾु खेनि वरी फसल करण ऐं पैदावार मिलण जी नई उमेद जागी पई आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इलाइक़े जा सियासी ऐं समाजी अॻवान पिणु मुतालबो करे रहिया आहिनि त हुकूमत फौरी तौरु मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे नुक़सान जो जाइज़ो वठे ऐं हारियुनि ऐं ज़मींदारनि जी मदद लाइ हंगामी क़दम खणे त जीअं बरसाति सबबु थींदड़ तबाहकारियूं संदन लाइ ज़िंदगी ऐं रोज़गार जो वॾो बहिरान न बणिजी सघनि। जी ठीक है अब्दुल्ला, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अवां खे आगाह करे रहिया आहियूं, सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे।